नाज़रीन, कराची में वाक़ ख़बरिन पिया DIG ओबर फर्कलंचार ऑफिस में बायोमेट्रिक सिस्टम की शुरुआत करे छॾी आहे। पुलिस हेडक्वार्टर ऐं DIG ओबर के ऑफिस में बायोमेट्रिक सिस्टम लगाए पियो। पुलिस एहलकार वक्त ते बायोमेट्रिक ज़रिए हाज़िरी यकीनी बणाइण DIG फर्कलंचार जो चवणु आहे। गैर हाज़िरी या देर की सूरत में फौरी रिपोर्टिंग मुमकिन थींदी। बायोमेट्रिक सिस्टम में कोताही की गुंजाइश न हुजण के बराबर आहे। DIG जो चवणु आहे त ओभर ज़िले के थाणनि में जल्द बायोमेट्रिक सिस्टम लगाए वेंदो। DIG ओभर फर्कलंचार ऑफिस में बायोमेट्रिक सिस्टम की शुरुआत करे छॾी आहे।